मींहं सां झेड़ण बाद बुख ऐं बदहाली खे मुंहुं ॾींदड़ सिंध जा वसीला इंतिज़ामी बेध्यानी जो शिकार आहिनि। रिपड़ी वेझो पास्को ख़रीदारी मर्कज़ ते लखे टन कणक ख़राब थी रही आहे। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे मासूम संधेलो। बोर्ड जे आंदल तबाहीअ जो त 2 ॾहाकनि ताईं अज़ालो मुमकिन नज़र नथो अचे, पर राशन जे मुतालबे ते गॾु थियल सिंध खे सुध थी ॾिजे त रिपड़ी वेझो पास्को जो हिकु ख़रीदारी मर्कज़ आहे, जंहिंमें पियल कणक जूं हज़ारें ॿोरियूं इमदाद लाइ वाझाईंदड़ लखें माण्हुनि जे हथनि में वञण खां अॻु ख़राब थी ज़ाया थी रहियूं आहिनि। सिंध में बरसाति जे आंदल तबाहियुनि जो पास्को ख़रीदारी मर्कज़ रिपड़ी ते बि असरु पियो आहे, जिते वुठल मींहुं खुलियल आसमान में रखियल कणक जे हज़ारें ॿोरियुनि खे शदीद मुतासिर कयो आहे। केतिरा ई लाट इंतिज़ामिया खोले सुकण लाइ ज़मीन ते सटे छॾिया आहिनि। अफ़सोस त सॼी सिंध बरसाति बाद मानीअ जे चइनि अखरनि लाइ तड़पी रही आहे ऐं हुकूमती वसीला पंहिंजी रियासत जे फ़र्दनि जी जाइज़ मदद खां लातालुक़ आहिनि। इहा इदारनि जी लातालुक़ी, बेपरवाही ऐं फ़र्दनि खे फ़ाइदे बदिरां नुक़सान रसाइण वारी रविश जेकॾहिं अहिड़े हाञे में बि नथी बदिलिजे त पक सां इन जा मुल्क, मिलत ऐं माण्हुनि खे नुक़सान रसंदा, जंहिंजो अज़ालो ज़माननि ताईं न थी सघंदो। सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि, ख़ासि करे MPA नईम खरल खे घुर्जे त पास्को ख़रीदारी मर्कज़ रिपड़ीअ ते मींहं बाद सेंविरिजी वियल लखें टन कणक जो सही हिसो अटे चकियुनि ते पुॼाए माण्हुनि जी तकड़ी मदद करे ऐं ख़राब थियल कणक जे ज़िम्मेवार किरदारनि जे काकड़े मां नुक़सान कढी सिंध जी नईं सिर अॾावत तोड़े खाद खुराक वारी ज़रूरत ते लॻाया वञनि। मासूम संदीलो, आवाज़ TV, अहमदपुर एट पास्को ख़रीदारी मर्कज़ रिपड़ी।